नाज़रीन, ईद खां अॻु हलंदड़ सियासी ऐं अदालती बहरान, ईद खां पोइ छा मंज़रनामो जुड़ंदो, जो कि प्रोग्राम में फोकस कंदासीं। सुभाणे सेनेट अंदरि सेनेट चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन जी चूंड थियणी आहे, जंहिंखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में न रुगो चैलेंज कयो आहे, पर सेनेट सेक्रेटेरिएट में बि अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी आहे त ऐवान नामुकमल आहे। अञा ताईं ख़ैबर पख्तूनख्वा अंदरि सेनेट वारी चूंड न थी आहे, जंहिं करे हिन चूंड खे रोकियो वञे। ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी मुतहरिक आहे, सरगर्म आहे ऐं पुरुमीद बि आहे त सुभाणे वारी जेका हीअ चूंड थिए पई, असां पंहिंजो उम्मीदवार यानी यूसुफ रज़ा गिलानी साहब जी कामयाबी जे हवाले सां पुरुमीद आहियूं ऐं जियाला जशन मल्हाइण लाइ बि बिल्कुलु तयारु आहिनि। उन खां सवाइ महांगाई जो जेकर ॾिसूं था सूरत हाल, त महांगाई 50 सालनि जो रिकॉर्ड पंहिंजो हिन वक़्तु क्रॉस करे चुकी आहे। आलमी बैंक न रुगो ख़बरदार कयो आहे, पर इहा ॻाल्हि बि कई आहे त हीअ जेका सूरत हाल आहे ॻणतीअ वारी सूरत हाल आहे ऐं हिन जो को वॾो सबबु जेको ताज़ो ई बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में वाध थी आहे ऐं मुसलसल वाध थी आहे, हिकिड़ो वॾो सबबु हिन जो इहो बि आहे। उन समेत नाज़रीन जेके ॿियूं पॉलिटिकल फ्रंट्स ऐं डेवलपमेंट नज़र अचनि पियूं, उनखे जो कि प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे, जो तारुफ़ सां कराईंदसि, मूंखे जॉइन कयो आहे अॼोके पैनल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA आहिनि मिर्ज़ा इख्तियार बेग साहब, उनखां सवाइ एडवोकेट यासीन आज़ाद साहब आहिनि, नून लीग खे रिप्रेज़ेंट कंदा जो कि प्रोग्राम में सीनियर अॻवान आहिनि, लाल माली साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो आहिनि, ऐं सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार एजाज़ महर साहब डेली सिंधिया जा एडिटर बि आहिनि, मूंसां गॾु जो कि प्रोग्राम में शरीक आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो ऐं अवां जी इजाज़त सां, ॿियनि पैनलिस्ट की इजाज़त से बेग साहब आपकी तरफ आती हूँ, आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ। मईशत पर भी आपसे बात होगी, महंगाई के हवाले से जो बातें हो रही हैं कि पिछले 50 सालों का रिकॉर्ड टूट चुका है, उस पर भी ज़रूर बात करेंगे और ये भी ज़रूर बताइएगा। लेकिन सबसे पहले क्या कहेंगे आप, एक बार फिर से हम देख रहे हैं कि जो ये क्राइसिस है, अभी तक ये क्राइसिस ख़त्म नहीं हुए और ईद के बाद ये कहा जा रहा है, अपोजिशन भी ये कह रही है कि हम रस्तों पर भी होंगे, ऐवान के अंदर भी हम पुरज़ोर अपनी आवाज़ बुलंद करेंगे। ये जो मसाइल हैं मईशत के और दूसरे मामलात हैं, और साथ साथ आपने जो रीसेंट डेवलपमेंट है सेनेट की, उसी से आगाज़ करते हैं, फिर दूसरे इशूज़ पर भी ज़रूर आपका पॉइंट लेंगे कि ये जो कल के इलेक्शन हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पुरुमीद है कल के इलेक्शन को लेकर, उसका बैकग्राउंड भी ज़रूर हमसे शेयर करें और ये भी बताएं कि जो चैलेंज हुआ है पाकिस्तान तहरीक इंसाफ़ की जानिब से, वो ये कहते हैं कि ये किसी तौर गैर आइनी नहीं होगा, कानूनी नहीं होगा कल की इलेक्शन होना। क्या कहेंगे आप? जी देखिए, पहली चीज तो यह है कि उनके कहने से कि गैर आईनी है या ना कहने से कोई फर्क नहीं पड़ता। इलेक्शन कमीशन ने इजाजत दी है। कल का शेड्यूल जो अनाउंस हुआ उसके मुताबिक कल चेयरमैन और वाइस चेयरमैन सेनेट का इलेक्शन है। हमारे पीपल्स पार्टी के नामजद उम्मीदवार यूसुफ रजा गिलानी साहब हैं, जो सेनेट में मुंतखब होकर आई थी। वो कौमी असम्बली की सीट थी, उसको छोड़ के उन्होंने फिर सेनेट में इलेक्शन लड़ा और इस्लामाबाद से मुंतखब हुए थे। और अब वो हमारे अपोजिशन के, सिर्फ पीपल्स पार्टी के नहीं, वो जो कोलिजन पार्टी या हुकूमत के मुश्तरका उम्मीदवार हैं एज ए चेयरमैन सेनेट। ये तो एक बात होगी। अब जहां तक सवाल है कि जी आप कह रहे हैं कि फ्यूचर में भी नहीं नजर आ रहा है इस्तेकाम और स्टेबिलिटी, यस बिल्कुल सही है, क्योंकि पीटीआई के कोई इरादे नहीं है हाउस को चलाने के लिए। जब हाउस शुरू होता है, हम बिजनेस मैटर्स और बिल्स और कुछ ऑर्डिनेंसेस डिस्कस कर रहे हैं, तो वहां पे वो यही शोर शराबा, बदमजगी और बदतमीजी जो एक है वो करते हैं। कभी बैठ के उन्होंने किसी इशू के ऊपर ना बात करने की कोशिश की और न पार्टिसिपेट किया। तो वो उनका एक तुर्रा है, उस हिसाब से वो चलते रहेंगे। लेकिन वो एक पार्टी से कोई फर्क नहीं पड़ती। मेजॉरिटी जो पार्टीज हैं वो सीरियस हैं, वो आवाम के सेंटिमेंट समझती हैं। आवाम एक एक मिनट बेचैन है ये देखने के लिए कि महंगाई कब कम होती है, कब बिजली की गैस की कीमतें कम होती हैं, कब खाने पीने की अशिया की कीमतें कम होती हैं। क्योंकि जो चीजें सामने हमारी और आपके आ रही हैं, वो तो ये है कि IMF के जो शराइत हैं, अगर हम उनको मानते हैं, तो अभी आपने देखा कि हमने पेट्रोल मसनूआत की भी कीमतें बढ़ाई हैं, हमने बिजली की कीमतें भी बढ़ाई हैं। बिजली की कीमतें बढ़ाने से स्टील इंडस्ट्री ठप हो गई है। स्मगलिंग का बड़ा इशू है, ईरान से
न सिर्फ डीजल बल्कि स्टील मटेरियल, खाम स्टील मिल जो है वो पाकिस्तान डंप हो रहा है, 35,000 मीट्रिक टन आ चुका है, और पंजाब की एपिटाइट को उसने बुरी तरह से मुतासर किया। तो ये एक तो इश्यूज है। दूसरा इशू जो बड़ा इनसे भी है वो आईएमएफ का है। आईएमएफ के दो मरहले हैं। पहले मरहले में हमने आईएमएफ के साथ तीसरा जायजा, थर्ड रिव्यू पे हमने उनसे मुज़ाकरात किए, और अपनी जो हमने फिगरें दिखाई, जो हमारे अचीवमेंट और जो हमारे रेवेन्यू कलेक्शन वगैरह थे, उससे आईएमएफ न सिर्फ मुतमईन थी बल्कि मुझे उम्मीद है कि अप्रैल के महीने में आईएमएफ बोर्ड हमारी 1.1 बिलियन की जो ट्रांच है, जो किस्त है, वो रिलीज कर देगा। अब जो इससे बड़ी चीज है, और औरंगजेब साहब ने जिसका इजहार भी किया है, वो है इससे बाद लॉन्ग टर्म एग्रीमेंट जो तकरीबन $6 बिलियन एंड प्लस का हो सकता है, और 3 साल से 5 साल तक का तवील मियाद हो सकता है। वो आईएमएफ एग्रीमेंट अब हम मुज़ाकरे के लिए जा रहे हैं, और उसके लिए आईएमएफ ने रजामंदी का इजहार किया। ठीक, उसमें लेकिन बेग औरंगजेब साहब आगे साहब और बढ़ने उनकी से पहले टीम। ये तो बता दें कि ये सारी चीज़ें तवील मुद्दती कर्ज का एक प्रोग्राम है, उसका बारहा वज़ीर ख़जाना इजहार भी कर चुके हैं, आपने भी जैसे शेयर किया कि बड़ा ज़रूरी है, नागुज़ीर है, लेकिन इससे मईशत अपने पैरों पर क्या खड़ी हो पाएगी, मईशत को कितना सहारा मिलेगा, और आवाम की ज़िंदगी में जो मुश्किलात हैं वो कब से कम होना शुरू होंगी इस इस फेज़ के बाद? सवाल का मैं इस तरह जवाब दूंगा कि अगर ये एग्रीमेंट नहीं हुआ और आईएमएफ ने मना कर दिया, इनकार कर दिया ये लॉन्ग टर्म बड़े अमाउंट के लोन देने से, एग्रीमेंट साइन करने से, तो हमारी बैलेंस ऑफ पेमेंट जो है उनमें शॉर्टफॉल है। हमारी एक्सटर्नल पेमेंट जो है वो कम पड़ रही है। हमने जो कर्जों की अदायगियां करनी है वो ज्यादा है, हमारे वसाइल कम है। लिहाजा उस सूरत में हमें बहुत सख्त मुश्किलात का सामना होगा। उससे हमारी रेटिंग भी गिर सकती है, उससे हमारी रुपये की वैल्यू पे भी असर पड़ सकता है। लिहाजा हम अफोर्ड नहीं कर सकते इस तरह की कोई सिचुएशन। लिहाजा आईएमएफ से हमने पहले बात करी। ये जो आईएमएफ एग्रीमेंट करता है लॉन्ग टर्म या शॉर्ट टर्म, ये हमारी लिमिट्स होती हैं उनके पास, और ये मेंबर कंट्री की उसकी जिम्मेदारी है कि इन हालात में जब एक्सटर्नल पेमेंट्स में हमारी कमी हो रही हो, बैलेंस ऑफ पेमेंट में हमारी कमी हो रही हो, तो आईएमएफ बेल आउट करता है, मदद करता है। तो ठीक, इसमें ये आप ना इतना परेशान हो। ये वो एक इदारा है जो मेंबर्स ममालिक को, जिसमें हम भी मेंबर हैं, मदद करता है एक्सटर्नल पेमेंट और खसारे की कमी को दूर करने के लिए। और उसका भी फार्मूला कि वो कितना हमारी लिमिट बन रही है और कितना दे सकता है। लिहाजा ये किसी भी आप माइशत दान से या माइशत के स्टूडेंट से अगर आप पूछेंगी तो उसका जवाब यही होगा कि जैसे ही ये शॉर्ट टर्म एग्रीमेंट खत्म हो, हमें एक लॉन्ग टर्म एग्रीमेंट आईएमएफ के साथ जाना है। और वो लॉन्ग टर्म एग्रीमेंट जो है आईएमएफ इन प्रिंसिपली एग्री कर रही है, लेकिन उसकी शराइत हमें माननी होगी। अभी उन्होंने 3 शराइत रखी हैं कि रियल एस्टेट सेक्टर, रिटेल सेक्टर और एग्रीकल्चर सेक्टर को टैक्स नेट में लाएं, टैक्स टू जीडीपी रेशो 15% तक करें, खसारे में चलने वाली इदारे बिलखुसूस पीआईए की निजकारी की जाए, ठीक, जो 500 अरब रुपए का सालाना हमारा नुकसान हो रहे हैं, अखराजात कम किए जाएं और रेवेन्यू बढ़ाया जाए। रेवेन्यू में उन्होंने 15% का हदफ दिया है 5 साल में टैक्स टू जीडीपी रेशो करने का। अभी हमारा 9% है। ठीक, 15% के लिए हमें 1 से 1.5% हर साल बढ़ाना पड़ेगा 5 साल तक, जब जाके हम आईएमएफ की जो शराइत है उसके मुताबिक, और खत्ते में जो दूसरे ममालिक हैं जिसमें श्रीलंका वगैरह है, उसका भी 15% है टैक्स टू जीडीपी रेशो। ठीक अब बेग हमने साहब, ये आपने दुरुस्त आईएमएफ फरमाया, आपने दुरुस्त फरमाया कि किसी मुआशी माहिर के पास चले जाएं, या इस वक्त जो सूरत हाल है इसमें कोई दो राय नहीं कि ये प्रोग्राम करना इस वक्त की हालात के मुताबिक नागुज़ीर है। लेकिन मेरा सवाल वहीं का वहीं है कि जो आवाम है उनको मदद कब मिलेगी, उनकी ज़िंदगी में बेहतरी कब आएगी, या वो उनको मज़ीद जब तक ये फ़ैसले या मामला चलेंगे उनकी ज़िंदगी मुश्किल रहेगी। इसी सवाल को आगे लेकर चलते हैं यासीन आज़ाद साहब की तरफ। यासीन साहब, एक तो बुनियादी सवाल आपसे सेनेट के हवाले से भी होगा, क्योंकि इस पर बड़ा ये एतराज़ उठाया जा रहा है कि ऐवान नामुकम्मल है
اور تب تک جب تک ایوان مکمل نہیں ہو پاتا تب تک سینٹ یا ڈپٹی چیئرمین کی جو الیکشن ہے وہ نہیں ہو سکتی قانون کے لحاظ سے. آپ کیا کہیں گے اس حوالے سے؟ دیکھیں، اس سے پہلے پی ٹی آئی کے دوستوں نے یہ اعتراض مرکز میں بھی کیا تھا کہ قومی اسمبلی کا جو کورم ہے وہ پورا نہیں ہے، لہٰذا پی ایم کا الیکشن نہیں ہونا چاہیے، اسپیکر کا الیکشن نہیں ہونا چاہیے، ایون صدر پاکستان کے الیکشن میں بھی انہوں نے کہا تھا کہ الیکشن نہیں ہونا چاہیے، روک دیا جائے. لیکن پارٹیسپیٹ انہوں نے سب الیکشن میں کیا. تو جہاں تک سینٹ کے الیکشن کا تعلق ہے اس میں میرا اپنا ذاتی موقف یہ ہے کہ یہ معاملہ چونکہ یہ ارجنٹ بیسس پہ اسلام آباد ہائی کورٹ میں لے کے گئے ہیں. اسلام آباد ہائی کورٹ نے کل کے لیے نوٹس کیا ہے الیکشن کمیشن کو، وہ کہا کہ کل جواب دیں. لیکن میرا اپنا ذاتی اندازہ یہ ہے کہ پی ٹی آئی ایک کمزور پوائنٹ کو لے کر اسلام آباد گئی ہے. الیکشن تو سینٹ کے ہونے ہی ہونے ہیں، اور ووٹر کا مطلب یہ ہوتی ہے کہ 50% ہر صوبے کے جو سینیٹر ہوتے ہیں وہ ریٹائر ہوتے ہیں، لیکن 50% ان کی نمائندگی اپنی جگہ پہ موجود ہوتی ہے. تو ایسی صورتحال میں آپ یہ نہیں کر سکتے کہ وہ جو ہے ہاؤس کمپلیٹ نہیں ہے اور اس کا الیکشن نہیں ہوگا. بہرحال یہ معاملہ اسلام آباد ہائی کورٹ میں چلا گیا، نوٹس بھی جاری ہو گیا. کل کیا ہوتا ہے یہ آنے والا وقت بتائے گا. لیکن عموماً میں نے اپنی لائف میں جو دیکھا ہے وہ یہ ہے کہ الیکشن پروسیس کو کبھی بھی نہیں روکا جاتا. اور کبھی کبھار یہ ہوتا ہے کہتے ہیں الیکشن کرا لیں لیکن فیصلہ جب آئے گا تو اس کا رزلٹ ہو جائے گا. رزلٹ تو جب سینٹ کے چیئرمین کا یا ڈپٹی چیئرمین کا الیکشن ہوگا تو رزلٹ تو دین اینڈ دین پتہ چل جائے گا کہ آپ کہاں کریں. رائے گیا معاشی صورتحال پر جس طرح اختیار بیگ صاحب نے بڑی ڈیٹیل سے روشنی ڈالی ہے. میں اکنامکس کا ایکسپرٹ نہیں ہوں، لیکن میرے ذہن میں جو بات آتی ہے وہ میں کروں گا. وہ یہ ہے کہ آخر آئی ایم ایف کے قرضے پر ہم کب تک چل رہیں گے؟ آخر جس طرح بار بار سوال کر رہی ہیں کہ پاکستان کے 25 کروڑ عوام کہ جو مہنگائی کا ایک سیلاب ان کے سامنے ہے اور جو اس طرح کی زندگی وہ بسر کر رہے ہیں ان کو کب رعایت ملے گی؟ یہ مین کوشچن ہے. آپ قرضہ لیتے ہیں، گورنمنٹ کے سسٹم کو چلاتے ہیں، قرضہ جو لیتے ہیں وہ جو انٹرسٹ ہوتا ہے وہ انٹرسٹ مد میں واپس بھی دیتے ہیں. یہ سلسلہ تو چلتا رہے گا. لیکن کیا ان حالات سے پاکستان کی جو معاشی صورتحال ہے وہ بہتر ہو جائے گی؟ میں سمجھتا نہیں ہوگی، وہ خراب ہوگی. آئی ایم ایف آج جو ڈیمانڈ کر رہا ہے ہر بات پہ کہ فلاں پہ ڈیوٹی بڑھا دیں، فلاں کے ریٹ بڑھا دیں، فلاں کے ریٹ بڑھا لیں. اگر آئی ایم ایف کی یہ تمام شرائط جب آپ مانیں گے اس کا مطلب یہ ہے مہنگائی کا طوفان مزید آگے بڑھے گا، کم نہیں ہوگا. اور جب کم نہیں ہوگا تو جو 25 کروڑ عوام ہیں وہ جو لوگ آپ سے ایکسپیکٹ کر رہے ہیں کہ آپ کے آنے کے بعد ہمیں کچھ ملے گا، وہ مجھے ملتا ہوا نظر نہیں آ رہا. تو ان حالات میں میں نے تو اپنی زندگی میں یہی دیکھا ہے کہ ہم آئی ایم ایف کے قرضے پہ چلتے ہیں اور آئی ایم ایف اب ہمیں ڈائریکشن دیتا ہے. ڈائریکشن کس طرح کی دیتا ہے کہ اس کی مرضی کے مطابق ٹیکس بھی لگائیں، اس کی مرضی کے مطابق پراپرٹیز کو پرائیویٹائزیشن کی طرف لے جائیں، پراپرٹی کو بیچیں، ڈفرینٹ ٹائپ کے ڈیمانڈ کرتے ہیں. تو اگر ان کے ڈیمانڈ کو میٹ کرنا ہماری مجبوری ہو جاتی ہے. اب جب مجبوری ہو جاتی ہے تو اس کا مطلب ہے کہ جو ہم یہ نعرہ لگاتے ہیں کہ ہم انڈیپینڈنٹ ہیں، انڈیپینڈنٹلی ہم حکومت کر رہے ہیں، میرے ذہن کے مطابق شکوک و شبہ پیدا ہوتے ہیں کہ ایک ادارہ جو مالی ادارہ ہے، جو لوگوں کی مدد کرتا ہے، اپنے ممبر ممالک کی مدد کرتا ہے، وہ ڈائریکشن کیوں دیتا ہے؟ وہ اپنی جو مدد دینی ہے وہ دے، اور وقت پہ اگر وہ ہم ان کی انسٹالمنٹ واپس نہیں کرتے، ان کا انٹرسٹ واپس نہیں کرتے، تب وہ ہم سے پوچھ سکتا ہے کہ آپ نے یہ چیزیں واپس نہیں کی. لیکن جب ڈائریکشن کو ہم فالو کرنا شروع کر دیتے ہیں اس کا مطلب یہ ہو جاتا ہے میرے نزدیک کہ ہماری جو خود مختاری، جو ہماری انڈیپینڈنس ہے، وہ مجھے داؤ پہ نظر آتی ہے. اور یہ بات میں بلا خوف و تردد کا اس لیے کہتا ہوں کہ پاکستان کے حالات جو ہیں معاشی طور پر، جو میری اطلاعات ہیں کہ جون 2024 کے اندر قرضے کی جو ٹوٹل تعداد ہے وہ تقریباً 25,000 کھرب ہو جائے گا. مرزا اختیار بیگ صاحب مزید بہتر انداز میں اس چیز کو بتا سکتے ہیں، لیکن جہاں تک میری معلومات ہیں 25,000 کھرب جس ملک پہ قرضہ ہو جائے تو میرے نزدیک جو بچہ رات کو پیدا ہوتا ہے وہ بھی مجھے مقروض نظر آتا ہے. آخر ان چیزوں کا حل کیا ہے؟ تو میں اپنی پارلیمنٹ
जो इस वक्त मुस्लिम लीग नून और पीपल पार्टी सब कोलिशन गवर्नमेंट को लेके चल रहे हैं। मैं अपने पार्लियामेंटेरियन से, अपनी हुकूमत से ये सवाल करने में आपको जानम हूँ कि आखिर हमें तो ये तो बताएं कि ये IMF का जो सिलसिला है ये हम कब तक बर्दाश्त करेंगे, और जिस तरह हर साल हम कर्जे लेते हैं और उनकी रफ्तार दिन ब दिन बढ़ती जा रही है, तो मुझे उसका कोई एंड नजर नहीं आता। तो माशी जो सूरत हाल है, जो इस वक्त पाकिस्तान तबाही और बर्बादी के दाने पे खड़ा है, तो फिर मैं ये सवाल करता हूँ कि पाकिस्तान को माशी दलदल से कैसे निकालेंगे। तो अगर नहीं निकाल सकते तो इसका मतलब ये है कि हर साल मुझे और आपको ये सुनना पड़ेगा कि अगर हम ये नहीं करेंगे तो हम दिवालियापन की तरफ चले जाएंगे। तो दिवालियापन की तरफ से हर साल हमें ये थ्रेट मिलती है कि कर्जा नहीं मिलेगा तो हम डिफाल्टर हो जाएंगे, और डिफाल्टर होने के बाद मुल्क की सूरत हाल क्या हो जाएगी। तो इन तमाम चीज़ों पे वर्क करने की ज़रूरत है। क्या कोई ऐसा सिलसिला हमें नज़र आता है कि उस सिलसिले को लेके पाकिस्तान के 25 करोड़ आवाम को ये जो कर्जे की एक भरमार है, इसको ख़त्म करने के लिए, उससे जान छुड़ाने के लिए हमारे पास प्रैक्टिकल क्या स्टेप है, वो मुझे कहीं भी नज़र नहीं आता। आपको कहीं भी लेकिन नज़र नहीं आता यासीन साहब, और आवाम के साथ भी यही सूरत हाल है। सारे सवाल जो आपने उठाए तो सारे सवाल हमारे हैं या आवाम के सवालात हैं, और वो उनके जवाब नहीं मिल पा रहे। इसीलिए ज़ाहिर है ये जो बेचैनी और ये सारी सूरत हाल हम देख रहे हैं उसमें दिन ब दिन इजाफा भी हो रहा है। लाल साहब, अवां छा ऐड कंदो इन में, ऐं जेका ही समूरी सूरत हाल आहे, हिकिड़ो वॾो कारण जेको बेग साहब हिते ॼाणायो उहो इहो ॼाणायो त ऐवान अंदरि जेको ऑर्डर न पियो नज़र अचे या ऐवान खां ॿाहिरि जेका रस्तनि ते अचण जी तयारी आहे PTI समेत ॿियनि ऑपोजिशन में वेठल पार्टियुनि जी, हिकिड़ो वॾो सबबु इहो बि आहे त ही जेसिताईं हम आहंगी नथी पैदा थिए, जेसिताईं ही ट्रस्ट नथो पैदा थिए त ॿाहिरि जा इन्वेस्टर्स हुजनि, माण्हू हुजनि, हिते जेके हालतूं आहिनि उनखे बहितर करण में हुकूमत खे ॾुखियाई पेश अचे पई। छा चवंदो आहे? ॾिसो नाजिया, जेसिताईं ॿाहिरीं इन्वेस्टमेंट अचण जो सुवाल आहे त जेसिताईं पाकिस्तान में पाकिस्तान जी अवाम जी जेका मंशा आहे, जेका पाकिस्तान जी अवाम जी राय आहे, उन खे क़बूल न कयो वेंदो त ॿाहिरीं इन्वेस्टमेंट अचणु मुश्किल आहे। तव्हां ॾिसो जेके हींअर हुक्मरान आहिनि, चाहे उहो पाकिस्तान जो सदर हुजे, आसिफ अली ज़रदारी साहब हुजे, शहबाज शरीफ़ हुजे या नवाज़ लीग हुजे, या जेके बि आहिनि, ही पंहिंजा हिननि जा कारोबार मुल्क खां ॿाहिरि आहिनि, हिननि जी इन्वेस्टमेंट मुल्क खां ॿाहिरि आहे, हिन जा ॿार मुल्क खां ॿाहिरि आहिनि, हिननि जो इलाज मुल्क खां ॿाहिरि आहे, हिननि जूं अस्पतालूं, हिननि जूं तालीम सभु कुझु मुल्क खां ॿाहिरि आहे। त दुनिया सॼी ॾिसे थी पई जॾहिं हिन जा हुक्मरान पाकिस्तान में कुझु करण लाइ तयारु न आहिनि त असांखे हुते इन्वेस्टमेंट जी कहिड़ी ज़रूरत पई आहे जो असीं हुते इन्वेस्टमेंट करियूं। हाणे तव्हां ॾिसो, हीअ जेका मौजूदा हुकूमत आहे, इन जो जेको पंहिंजी मुल्क जी सूरत हाल आहे, उन सां हिन जो कुझु ॾेड़ वठण न आहे। हिन वक़्तु जेको मुल्क जो वज़ीर ख़ज़ाना आहे उहो न नवाज़ लीग सां तालुक़ु रखे थो, न पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखे थो, हू कहिड़ी पार्टी जो आहे, हिन मुल्क जो वज़ीर दाख़िला कहिड़ी पार्टी जो आहे, उन खे ई ओट करण लाइ तयारु न आहिनि। रोज़ानो ख़बरुनि जी जेका ज़ीरत बढ़िजे थी, उहो तव्हां ॾिसो था त हिननि में सख़्तु क़िस्म जा इख़्तिलाफ़ात आहिनि, पोइ मुख़्तलिफ़ थियनि था, कॾहिं ट्रांसफर ऐं पोस्टिंग ते थियनि था, कॾहिं का वज़ारत छॾण ते या वठण ते थियनि था पिया। हाणे जेका IMF आहे, IMF खां कर्ज़ो वठण खां बुरी ॻाल्हि न आहे, कर्ज़ो वठण खां ख़राबु ॻाल्हि न आहे, पर उहो कर्ज़ो वठण खां पोइ उन जा बहितर नतीजा अचणु घुरिजे, सही सिलसिले में उनजी इन्वेस्टमेंट थियणु घुरिजे, तॾहिं वञी महांगाई घटि थींदी। हाणे हीअ कर्ज़ो वठी ही हुकूमतूं पंहिंजा शाही ख़र्चा त पूरा कनि थियूं, पर उहे ख़र्चो अवाम जी फलाह बहबूद या का स्ट्रक्चरल चेंजिस जेके आहिनि उन लाइ नथा कत बाड़नि। तव्हां ॾिसो टैक्स जेको नेट आहे उहो नथो वधे, तव्हांखे बार बार दुनिया चवंदी थी रहे तव्हां पंहिंजो टैक्स वधायो, तव्हां पंहिंजो जेके टैक्स चोरी कनि था माण्हू उन्हनि खे टैक्स नेट में आणियो, पर उहो बिल्कुलु इन लाइ ही हुकूमतूं तयार ई न आहिनि। छाकाणि त ख़ासि तौर ते जेका तव्हां ॻाल्हि था कयो त का बहितरी अचे, त जेसिताईं मुल्क में का पॉलिटिकल स्टेबिलिटी न ईंदी त इन बहितरी अचण जो सवाल ई पैदा नथो थिए, चाहे ही केतिरा बि ज़ोर लॻाइनि, इहो मुमकिन न आहे। ऐं स्टेबिलिटी तॾहिं
अची सघे थी जॾहिं अवामी मैंडेट खे क़बूल कयो वञे। इहो नथो थी सघे अवाम वोट ॾे हिकिड़े माण्हू खे ऐं उन जॻह ते ॿिया माण्हू थापिया वञनि ऐं हूअ इहो ड्रामो कनि था असीं को मुल्क खे ॿाहिरि वठी वेंदासीं, इहो उन्हनि जो एजेंडा ई न आहे। हाणे त महांगाई जी ॻाल्हि की हिन मुल्क में महांगाई किथां घटि थींदी? अॼु जी ख़बरूं अचनि थियूं त सुभाणे सेनेट जी चूंड आहे ऐं उन खां पोइ सेनेटर्स लाइ स्पेशली जहाज़ हायर कयो पियो वञे पाकिस्तान जी अवाम जे पैसे मां, त उहो उन्हनि सेनेटर्स खे खणी ऐं उन्हनि जे घरनि ताईं पहुचाए ईंदो। हाणे इहा हिन मौजूदा हुकूमत जी जेका आहे जेका सूरत हाल आहे उहो इहा आहे। तव्हां ॾिठो मरियम नवाज़ साहिबा 3 करोड़ रुपए जी डिमांड कई त उनजी गाॾी जा टायर ठीक न आहिनि। हाणे जॾहिं ही शाही ख़र्चा घटाइण लाइ तयारु न आहिनि त अवाम खे इन्फ्लेशन मां कंहिं बि सूरत में जेको आहे उहो फ़ाइदो न थींदो। दादी हाणे जेका हिकिड़ो इम्पॉर्टेंट सवाल जेको तव्हां पुछियो हुयो उहो हुयो रिगार्डिंग सेनेट इलेक्शन जी। यासीन आज़ाद साहब चयो त को बि इलेक्शन रोके नथी सघिजे, जेकॾहिं इन फार्मूला खे वठिजे त तव्हांखे ख़बर हुजे त पंहिंजो सेनेट या सेनेटर जेके चूंडजणा हुया KPK असेंबली मां उनखे इलेक्शन कमीशन रोके छॾियो हुयो ऐं उनजे रोकण जे नतीजे में सेनेट जो हाउस जेको आहे जेको 96 मेंबर्स ते आहे मुश्तमिल आहे, हाणे उहो पूरो न आहे। माज़ी में तव्हां ॾिठो जॾहिं हाउस पूरो कोन हो उनजे बावजूदि इन्हनि सदर वज़ीर आज़म स्पीकर जूं चूंडूं करायूं, पर इहो साॻियूं बहानूं ठाहे KPK में हाउस पूरो न आहे त उते त वरी उन्हनि चूंडूं मुलतवी करे छॾियूं। हाणे वरी सेनेट जूं चूंडूं कराइनि था। हाणे सेनेट जेका आहे उन में ऐं क़ौमी असेंबली में फ़र्क़ु आहे। सेनेट आहे हाउस ऑफ लीडरेशन जिते चङी सूबनि जी बराबरि जी नुमाइंदगी आहे। हाणे उते हिकिड़े सूबे खे महरूम कयो पियो वञे त हू जेको आहे पंहिंजो वोट न ॾेई सघे सेनेट जे चेयरमैन जी चूंड में, इहो गैर कानूनी आहे, गैर आइनी आहे। मुल्क में तव्हां ॾिसो था पिया उहे ई जेका धबड़ दोस हले थी पई, ज़ोर ज़बरदस्ती हले थी पई। अॼु जेॾी महिल तव्हां इहो प्रोग्राम करे रहिया आहियो त ख़बरूं अचणु शुरू थी विया आहिनि त 6 जजिस जो लेटर लिखियो हो, यासीन आज़ाद साहब खे ख़बर हूंदी, उन में हिकिड़ो जेको जज हुयो कियानी साहब उन जे ख़िलाफ़ त जुडिशियल काउंसिल खे कार्रवाई करण लाइ लेटर बि लिखिजी वियो आहे। हिते त यानी की आवाज़ खणणु, सच ॻाल्हाइणु या जेको आहे जेको मुल्क में हींअर इंसानी हक़नि जूं भॼकड़ियूं थियनि थियूं पियूं उन ते ॻाल्हाइण ई वॾो ॾोह आहे ऐं जेको ॻाल्हाए थो त उन जे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू थी वञे बजाए जो उनखे कंहिं क़िस्म जो इंसाफ़ मिले। ठीकु, हीअ लाल जेका साहब नाइब अवां जी ॻाल्हि खे अॻियां साहब वधाईंदसि। एजाज़ साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। एजाज़ मर साहब मुंहिंजो आवाज़ मां पहुचे पियो? जी बिल्कुलु अचे थो। एजाज़ साहब लाल साहब खे, यासीन साहब खे, बेग साहब खे ॿुधो। लाल साहब जी ॻाल्हि जेका आहे त हिते त सच ॻाल्हाइण, पंहिंजी ॻाल्हि असुल ॻाल्हि रखणु उहो बि ॾोह बणिजी वियो आहे। पर हिते जॾहिं जेको मौक़िफ़ हुजे उन ते जॾहिं यूटर्न्स बि साम्हूं अचनि, जॾहिं असांखे नैरेटिव्स में मुंझारा नज़र अचनि, जॾहिं बैकडोर मामला कुझु ॿिया हुजनि, असांखे अॻियां कुझु मामला ॿिया नज़र अचनि, त पोइ इन सूरत हाल खे छा नालो ॾिजे? मुनाफ़िक़त ज़ाहिर आहे त हिन मुल्क में त इहा ई शइ नज़र आई आहे न। तव्हां IMF जी ॻाल्हि पे कई। IMF जे हिन खिते जो वाहिद पाकिस्तान मुल्क आहे जेको 24 प्रोग्राम हिन महिल ताईं अवेल करे चुको आहे ऐं 24 प्रोग्रामनि में जेके बि हुन कमिटमेंट्स कयूं आहिनि उन मां हिकिड़े प्रोग्राम जी कमिटमेंट बि पूरी न थी आहे। उन में PTI बि शामिल आहे। जेका इमरान खान साहब बि कमिटमेंट्स कयूं IMF सां उन्हनि मां इलाहियुनि मामलनि ते अमल न थी सघियो आहे। ॻाल्हि इहा आहे त हिननि जी प्रायोरिटी जो तव्हां अंदाज़ो हिन मां आणो न त आवाम त हिननि जी प्रायोरिटी में आहे ई न। तव्हांखे मां नंढिड़ो मिसाल ॾियां त पोएं साल ताईं जेको बिस्किट जी फारी मिलंदी आहे इहा 10 रुपए में रोल इहो मिलंदो हो। हाणे उहो 10 रुपए वारो रोल 40 रुपयनि में आहे। 70 रुपया हुन ते GST आहे। त हिकिड़ो कीअं त तव्हां कहिड़े मुंहं सां था चओ त क़ौम जेको आहे उहा टैक्स नथी ॾे? भई 10 रुपए वारो बिस्कुट तव्हां फारी 40 रुपयनि में करे छॾी, 70 रुपया हुन ते GST था वसूल कयो। सदर साहब चए थो त जेको मां पघार न वठंदुसि, क़ौमी खज़ाने में बचत थींदी, वॾो बोझ आहे, पर नए देरे खे कैंप ऑफिस डिक्लेयर थो करे छॾे। उतां जो बोरची, पटेवालो, चौकीदार सभु सरकार जी पघार खणंदा। PM शहबाज शरीफ़ तो चएसि पाण इक़रार थो करे त असां वटि बिजली चोरी एतिरी आहे जो असां उनजे करे कास्ट वधी वई आहे। भई तव्हां पंहिंजी अहलियत ठीकु कयो न, पंहिंजा लूप होल्स ठीकु कयो न, त या तव्हां हुनजी ॿाहिरि जेको आहे रेट वधाए तव्हां जेको माण्हू ॾिए थो उनखे तव्हां निपुड़ींदा था वञो। ऐं हाणे ताज़ो इहा ख़बर बि छपी त शहबाज शरीफ़ साहब जेको आहे त ऐलान कयो आहे, अप्रूव कयो अथई बल्कि हिन ईद ते ई त जेको PM हाउस जा मुलाज़िम आहिनि उहे अहिड़ो कमु था कनि त हुननि खे 4 महीननि जी एक्स्ट्रा सैलरी ॾिनी वञे ऐं उन में बि
जेके नंढे ग्रेड जा मुलाज़िम आहिनि उन्हनि जी 2 सैलरीज़, बाक़ी जेके 17 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं जा जेके आहिनि 20-21 ग्रेड ताईं उन्हनि जूं 4-4 सैलरीज़। त इहा ॾिसो अप्रोच तव्हां त ॾिसो न, त जेको जंहिंजी आमदनी घटि आहे उनखे जेको आहे त तव्हां निपूड़ींदा था वञो। जेको हिकिड़ो माण्हू 900 रुपया 800 रुपया दिहाड़ी कमाइण वारो आहे उनजो बिजली जो बिल 10,000 थो अचे, ऐं उन माण्हू जे लाइ उहा एतिरी महांगाई आहे। ऐं ॿिए पासे जेको 15 लख पगार थो खणे जज आहे सुप्रीम कोर्ट जो, उनखे तव्हां 2000 यूनिट बिजली फ्री था ॾियो। इहो कहिड़ी अप्रोच आहे ग़रीबनि खे जेको आहे ठीकु करण जे हवाले सां? तव्हां AC ऐं DC असिस्टेंट कमिश्नर डिप्टी कमिश्नर खे पराठो ॻारी था ॾियो। तव्हां उस्ताद जेको 17-18 ग्रेड जो उनखे साइकिल बि नथा ॾियो। 18 ग्रेड में जज वेठो आहे जेको आहे सिविल जज आहे उनखे तव्हां मेहरान कार था ॾियो। हीउ कहिड़ो मुल्क आहे तव्हांजी? कहिड़ी अप्रोच आहे? इन सां तव्हांजी शयूं सिधियूं थींदियूं? इंतिहाई मुनाफ़िक़त, मां मज़रत सां चवां थो त हीउ मुनाफ़िक़ाना रवैयो हिननि जो आहे ऐं पिनण जा आदी थी विया आहिनि ऐं हिननि में का कमिटमेंट कोन्हे का त हीउ मुल्क खे सिधे डगर ते खणी अचनि ऐं हिननि जेको आहे या जनरल पब्लिक खे को रिलीफ ॾियण जे लाइ को जेन्युइनली हिननि खे को दर्द हुजे या महसूसु कंदा हुजनि। ही करप्शन जे माल जा खाइण जा खाटाऊ पुट आहिनि। हिननि खे पंहिंजी परवाह कोन्हे का। हिननि खे त इहो अहसासु बि कोन्हे त हिकिड़ो माण्हू कीअं साह थो खणे पियो हेॾे घुट ऐं बूसट वारे माहौल में। ऐं अञा त तव्हां सब्र कयो, जेके बेग साहब जेके तव्हांखे 3 नवां सेक्टर इंट्रोड्यूस कराया आहिनि, एग्रीकल्चर, रियल एस्टेट ऐं प्लस 3 बि हिकिड़ो हुयो, उन्हनि ते टैक्सेशन जॾहिं थींदी त इन जी कास्ट ऑफ लिविंग पाकिस्तान में अञा वधी वेंदी, अञा माण्हू जेको आहे दाऊं कंदा। त हिन महिल 1974 खां पोइ पहिरियों दफ़ो पाकिस्तान में हिन वक़्तु महांगाई जो शरह जेको आहे उहा 50 सालनि खां पोइ उहा एतिरी हाई बीठी आहे जेका अञा वधंदी। भले वर्ल्ड बैंक चवे, UN चवे, उन्हनि जा सर्वे अचनि त जेको आहे त गवर्नमेंट जी 2% जेको आहे त उहा ग्रोथ थींदी, पोइ हीअं थींदो, पोइ तूं फलाण थींदो। हिन मुल्क में इंडस्ट्री त लॻाई कोन। हाणे कहिड़ो मुल्क आहे जंहिंमें तव्हांखे 22% व्याज जी शरह हुजे ऐं तव्हांजो 50 रुपयो 60 रुपयो यूनिट बिजली जो हुजे? उतो कहिड़ो माण्हू बैंक खां कर्ज़ वठी जेको आहे त कमाइण जी पोज़ीशन में हूंदो? कहिड़ो कारोबार हलंदो तव्हांजो? त असांजी उहा एक्सपोर्ट बेस अप्रोच आहे इन शयुनि जी, इंडस्ट्रियल बेस वारी आहे ई न। असां हिकिड़ी प्लाटनि जो धंधो करे रातों राति अमीर थियण जे चकर में हाउसिंग स्कीम्स ऐं प्लाटनि वारे पासे खां सवाइ कहिड़े बि सेक्टर में जेको आहे का ख़ासि पेशरफ़्त न थी आहे। ऐं इन जा सभु उहे पाकिस्तान जा डिसीशन मेकर ज़िम्मेवार आहिनि। जेसिताईं तव्हां जेकॾहिं इहे चाहियो था त इंडिया वांगुरु तव्हांखे बि पंहिंजी 54 कैंटोनमेंट्स मां जेके एसेंशियल प्योरली मिलिट्री पर्पज़ जे लाइ ज़रूरी आहिनि उहे तव्हां रखो, बाक़ी तव्हां सिविल खाते जे हवाले कयो। ऐं जेसिताईं तव्हां अहिड़े क़िस्म जा रेडिकल इंतज़ाम न कंदव, इस्लाहात न कंदव ऐं जेके 3-3, 4-4 मिनिस्ट्रियूं तव्हां हिकिड़े मिनिस्ट्री मां कढी ठाहियूं वेठा हो, उन्हनि जी 50% तव्हां फेडरल गवर्नमेंट जी बजट घटि न कंदव। तव्हांखे पोस्ट ऑफिस आइडेंटिफाई करे ॾिनो कोविड में त 50,000 तव्हांजा आर्मी जा घोस्ट पेंशनर आहिनि ऐं जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी जजमेंट में उहो मेंशन थियल आहे त उन में उन्हनि 50,000 घोस्ट फौजी पेंशनर जी एतिरी रक़म आहे जेका फेडरल गवर्नमेंट जे साल जी बजट जे बराबरि आहे। त उनखे रोकण जे लाइ तव्हां हिन महिल ताईं छा कयो? 2 सालनि खां 3 सालनि खां उहो तव्हांजो फाइल पियो आहे। त मक़सदु चवण जो इहो त मूंखे का हिननि मां चङाई जी उमेद नज़र कोन थी अचे। हे डंग टपाव पॉलिसी ते अञा ताईं तयारु आहिनि ऐं जेकॾहिं इहा अप्रोच जारी रही त मां नथो सम्झां त हीउ मुल्क ख़ुदा न करे रहंदो। बेग साहब, रेडिकल रिफॉर्म्स यासीन साहब ने भी बड़े सवालात उठाए, एजाज साहब ने तो अवाम के जो दिल के हालात हैं, जो दिल की आवाज़ है, उसको यहीं पर बयान किया है। क्या कहेंगे आप? जी बेग साहब, यही चीज है जो एक उम्मीद है कि गरीब को थोड़ी सी रोशनी नजर आएगी, कुछ रिलीफ मिल सकेगा। रेडिकल रिफॉर्म्स में सबसे पहले एनर्जी रिफॉर्म है। एनर्जी सेक्टर के रिफॉर्म्स में हमें सस्ती सोर्स से बिजली पैदा करनी होगी। इस वक्त हम सबसे महंगी सोर्स जो LNG है और फर्नेस ऑयल है, इससे बिजली पैदा कर रहे हैं। फिर हमने IPP के वो एग्रीमेंट जो एक्सपायर हो गए हैं उनको भी नई शर्त पे रिन्यू करने के बजाय पुरानी शराइत के ऊपर रिन्यू कर रहे हैं, जिसमें कैपेसिटी चार्ज उनको देना है, जिसमें कुछ में पेमेंट डॉलर्स में है, जिसमें इक्विटी पे रिटर्न 17% गारंटेड है। तो ये सेक्टर तो डुबोएगा अगर अल्लाह ना करे कभी पाकिस्तान मुश्किल वक्त में आया। एनर्जी का इसके रिफॉर्म्स अशद जरूरी हैं। उसके बाद
آپ نے آلٹرنیٹو انرجی سے زیادہ بجلی پیدا کریں, ہائیڈرو سے بجلی پیدا کریں, لیکن آپ کیا ٹرینڈ میں حقیقتاً جس کو کہتے ہیں یہ نظر آ رہے ہیں. دوسرے جو ریفارمز ہیں وہ ٹیکس ریفارمز ہیں جو آئی ایم ایف نے بھی کہی ہیں. ٹیکس ریفارمز میں آپ کا ٹوٹل ڈسٹارشن ہے. آپ کی ایگریکلچر سیکٹر ملکی معیشت میں 20% حصہ ہے اس کا, لیکن ٹیکس دینے میں اگر اس کا حصہ دیکھیں تو 2%, صرف 2%. اسی طرح مینوفیکچرنگ سیکٹر کا ہماری ٹیکس میں ملکی معیشت میں حصہ ہے ہمارا 21%, اور اس کا ٹیکس دینے کی شرح 67% ہے. تو یہ تمام چیزیں ڈسٹورشن پیدا کر رہی ہیں ہماری ٹیکس کے نظام میں. پھر جب ضرورت پڑتی ہے آئی ایم ایف کے کہنے پہ آپ ٹیکس بڑھاتے ہیں, انڈائریکٹ ٹیکسز لگا دیتے ہیں. آپ انڈائریکٹ ٹیکسز میں آپ کا ایٹ سورس ٹیکس لگتا ہے, امپورٹ کے اوپر لگا دیا آپ نے. ایک آپ سم لینے گئے 100 روپے کا, 30 روپے کاٹ لیے, 70 کا کریڈٹ ڈال دیا, وہ 30 روپے آپ کا ٹیکس ہے جو ایک سورس آپ لے رہے ہیں. تو اس میں بھی آپ کو ٹیکس ریفارمز کرنی ہے. ٹیکس ریفارمز میں ڈائریکٹ ٹیکسز پہ زور دینا ہے, انڈائریکٹ ٹیکسز سے نکلنا ہے, اور آپ نے تمام سیکٹرز کو جن کا جتنا حصہ ملکی معیشت میں ہے اتنا آس پاس ٹیکس دینے میں بھی ان کا حصہ ہونا چاہیے. اور یہ 3 سیکٹر کو تو آئی ایم ایف نے کہا کہ بات نہ کریں ہم سے. یہ 3 سیکٹر کو اگر آپ نے اب بھی ٹیکس نیٹ میں نہیں لائے, جس میں ایگریکلچر ہے, وہی بات جس ہو رہی میں ہے جیسے اعجاز صاحب نے فرمایا کہ 24 پروگرام میں ہم ہیں اور ابھی تک ہم جو کمٹمنٹ کر کے آتے ہیں وہ پوری نہیں کر پاتے. لیکن ساتھ ساتھ یہ بھی سوال اٹھ رہا ہے, آپ نے کہا کہ یہاں فلاں میں سیکٹر میں ریفارم ہونا چاہیے, ریڈیکل ریفارمز کی یہاں پر بات ہو رہی ہے. ہونے چاہیے سے ہو چکے تک کا سفر ہم کیوں نہیں طے کر پاتے یا کر پا رہے؟ اس کے پیچھے میں اعجاز بتاؤں صاحب آپ تو یہ کو کہہ رہے ہیں کہ ایک منافقت اس ہے, کا قول و فعل میں اس کا میں تضاد ہے, جواب ایک منافقت ہے, منافقانہ رویے ہیں, میں کہا اس کچھ کا جاتا ہے کیا کچھ جاتا ہے. آپ کی نظر میں کیا اس کا سبب ہے؟ ہاں, میں اس کا یقیناً جواب دینا چاہوں گا. دیکھیں یہ جو 3 سیکٹر اب آئی ایم ایف نے بتائے, اور اب ہم آئی ایم ایف کے ڈنڈے کی بنیاد پر اس کو کرنے جا رہے ہیں, پالیسی اعلان کی ہے تاجر دوست پالیسی. یہ پہلے بھی آ چکی ہے لیکن ریٹ نہیں ہے, ڈٹرمنیشن نہیں ہے, ویل نہیں ہے. 20 ایم این اے آئے چیئرمین ایف بی آر کے بعد تو پالیسی معطل ہو گئی, یا اس کو آپ نے سسپینڈ کر دیا فار دا ٹائم بینگ. یہ تو اس طرح سے نہیں ہوتا. ملکی مفاد میں تو آپ نے فرم ڈیسیجن لینے پڑتے ہیں. یہی وجہ ہے کہ اب آپ کو جب انہوں نے یہ کہا ہے تو اب آپ کرنے کے لیے تیار ہے. تو یہ بہت پہلے ہو سکتا تھا. تو یہی اس میں رٹ نہیں ہے, اس میں ول پاور نہیں ہے, اس میں نیشنل مفاد میں آپ اسٹرانگ ڈیسیجن نہیں رہ سکتے, کیونکہ تمام لینڈ لارڈ جاگیردار ہمارے پارلیمنٹ کے حصہ ہیں, اور ان کو دیکھتے ہوئے آپ ایسے فیصلے کرنے سے گریز کرتے ہیں جس میں وہ ناراض ہو سکتے ہیں یا وہ اثر انداز ہو سکتے ہیں. تو یہی تو میں کہہ رہا ہوں کہ یہ سال کے یہ جو ایشوز ہیں جو جمع ہوتے گئے ہیں, آپ نے مفاہمت کی بنیاد پہ ان کو حل کرنے کی کوشش ہی نہیں کی, اور کبھی پالیسی آئی بھی تو آپ نے یا تو اس کو پوسٹپون کر دیا یا سسپینڈ کر دیا. تو اس طرح سے مسائل اپنی جگہ رہے, اور ہم ادھار مانگ کے اپنے جو ریونیو کی شارٹ فال ہے وہ پورا کرتے رہے, نوٹ پرنٹ کرتے رہے, افراط زر بڑھاتے رہے. آج افراط زر جو ہے 30% جو ہو گیا ہے, تو جب تک سنگل ڈیجٹ نہیں ہوگا مہنگائی میں کمی نہیں آئے گی. سنگل ڈیجٹ ہم نے شروع کیا تھا 7 سے 8% سے بڑھانا, پھر ہم 22% ریٹ اپ اسٹیٹ بینک کے لے گئے تھے, اور اس سے افراط زر بھی ہمارا تقریباً 30% پہنچ گیا. اب کہا جا رہا ہے کہ اپریل کے مہینے میں ہمارا 22% تک آ سکتا ہے, 20% تک آ سکتا ہے افراط زر. اگر آتا ہے, مجھے تو امید کم ہے, کیونکہ افراط زر یعنی مہنگائی میں کمی کی فنڈامنٹل آپ کے پاس نہیں ہے. آپ نے زراعت کے شعبے کو زور نہیں دیا, آپ نے مینوفیکچرنگ کو بڑھایا نہیں. آپ اب بھی 1% سے 2% جی ڈی پی پہ کام کر رہے ہیں.
आपको 5 से 6% GDP ग्रोथ चाहिए, जिससे आपकी माशियत में तेजी हो, बहाली हो, मुलाजमतों के मौके पैदा हो, एक्सपोर्ट सरप्लस हो। आपने ठीक, तो फिर स्लो बेग डाउन वाली साहब ये पॉलिसी आप ही की बात को इख्तियार आगे की। बढ़ाऊंगी, यासीन साहब की तरफ जाऊंगी। यासीन साहब, फिर ये मल्टीपल क्राइसिस का जिक्र हो रहा है, जिस तरह से जो ईद के बाद का मंजरनामा बेग साहब ने यहाँ बयान किया कि बहुत बहुत ज़्यादा चैलेंजेस हैं, बड़े क्राइसिस हैं, हर फ्रंट पे हमें नज़र आ रहा है कि मल्टीपल क्राइसिस नज़र आ रहे हैं, और उसके साथ साथ अपोजिशन भी बिल्कुल तैयार है कि इस सूरत हाल में एक स्पेस भी है अपोजिशन के पास, और अपोजिशन तैयार भी है कि हम ईद के बाद रस्तों पर होंगे। तो फिर उस सूरत हाल से निपटने के लिए हुकूमत को क्या करना चाहिए, क्या इक़दाम होने चाहिए? और ये जो विल की बात हो रही है, डिटर्मिनेशन या रिट ना होने की बात हो रही है, उस पर किस तरह से फोकस किया जा सकता है, क्या होना चाहिए, इस पर क्या कहेंगे आप? देखें, इस सूरत को कंट्रोल करने के लिए और मुल्क को माशी सूरत बेहतर बनाने के लिए पाकिस्तान की तमाम सियासी जमातों को मुतफ़क़ा तौर पर मिल के एक प्लेटफॉर्म पे बैठना पड़ेगा, और बैठने के बाद उनको ये तय करना पड़ेगा कि पाकिस्तान को क्राइसिस से कैसे निकाला जाए। हमारी बदकिस्मती ये है कि पॉलिटिकल पार्टीज़ में जो लैक ऑफ अंडरस्टैंडिंग है, या बाज़ पॉलिटिकल पार्टीज़ ऐसी हैं जिस तरह PTI का है कि वो कोई बात आपकी मानने के लिए तैयार नहीं है और किसी भी किस्म के मुज़ाकरात करने के लिए तैयार नहीं है। पॉलिटिकल पार्टीज़ का एक प्रॉब्लम ये है कि वो अपने अपने मंशूर को लेकर तो ज़रूर चलते हैं, लेकिन पॉलिटिकल पार्टीज़ की ये ज़िम्मेदारी बनती है, और जब पार्लियामेंट का वजूद अपनी जगह पे मौजूद है, एक नए मैंडेट के साथ पार्लियामेंट का वजूद आया है, कि इन तमाम मसले मसाइल का हल जो है पार्लियामेंट के अंदर बैठ के तय किया जा सकता है। जिस तरह बेग साहब ने कहा कि इनडायरेक्ट टैक्सेस हैं, मैं इनको इनडायरेक्ट के अलावा डायरेक्ट टैक्सेस कहता हूँ। आप बिजली के बिलों को उठा के देख लें, जो कॉमन मैन है उसको जो बिल आता है उसके अंदर भी टैक्सेस जो है ना कॉमन मैन से डायरेक्ट रिसीव किया जा रहा है। ये नहीं है कि कॉमन मैन आपको टैक्स नहीं देता, वो फाइलर है नॉन फाइलर है, ये एक डिफरेंट इश्यूज है। लेकिन जो एमिनिटीज बिल आते हैं, उन बिलों में अगर आप देखेंगे तो बिजली के यूनिट का कितने चार्जेस बनते हैं और उस पर कितने टैक्स लगे हुए हैं, और वो टैक्स कौन आदमी देता है? पाकिस्तान के 25 करोड़ अवाम भी देते हैं, जिसको मैं डायरेक्ट टैक्स में शुमार करता हूँ। अब जो सूरत हाल है, जिस तरह मेरे दूसरे साथियों ने भी कहा कि जब तक पॉलिटिकली स्टेबल नहीं होंगे, जब तक पार्लियामेंट के अंदर जाके पार्लियामेंटेरियन, चाहे वापर हाउस है या लाहौर हाउस है, वो बैठ के मुल्क की मसाइल को डिस्कस नहीं करेंगे। प्रॉब्लम ये होता है, पार्लियामेंट में आ जाते हैं तो अपोजिशन नारेबाजी लगाना शुरू कर देती है, जब प्रोसेस है पार्लियामेंट का उसको नहीं चलने दिया जाता। मैंने तो अपनी ज़िंदगी में ये देखा है कि पार्लियामेंट का जब भी वजूद होता है तो पार्लियामेंट के अंदर एक लंबी चौड़ी स्पीचेस की जाती हैं। क्या पार्लियामेंट का जो इदारा है वो हम लोगों को इसलिए ला करके भेजते हैं कि वो जाके तकरीरी मुकाबला पार्लियामेंट के अंदर करें? नहीं, उनका काम कानून साजी है। और कानून साजी जिस तरह टैक्स का FBR का मामला है, आपने टैक्स कलेक्शन का जो तरीकाकार बनाया हुआ है वो मेरे नज़दीक काफ़ी हद तक कॉम्प्लिकेटेड है। उसको पार्लियामेंटेरियन कानून साजी करके ज़रा आसान फॉर्म में ले आएँ, ताकि एक आम आदमी भी अगर कोई टैक्स देना चाहे तो वो इजीली जाए, उसकी शेयर अगर 1000 रुपया है या 1500 है तो उसको टैक्स जमा करने में किसी किस्म का प्रॉब्लम न हो। आपके फॉर्म का जो टैक्स का कलेक्शन के फॉर्म है FBR के, उनको देखें, उसकी इतनी लंबी चौड़ी रिक्वायरमेंट हैं, डिफरेंट चीज़ें आप मांगते हैं, तो वो तरीके से आप मुल्क की मसाइल को हल नहीं कर सकते। मैं ये समझता हूँ कि जब तक पाकिस्तान की तमाम सियासी जमातें हैं अपने तमाम इख्तलाफात को ख़त्म करके पाकिस्तान को क्राइसिस से निकालने के लिए पार्लियामेंट के अंदर सर जोड़ के नहीं बैठेंगे, मुल्क की मसाइल कम नहीं होंगे, बढ़ेंगे। ठीक, और हम लोगों को अलग करके भी इसलिए भेजते हैं कि वो जाएं हमारे मसले मसाइल का हल निकालें। लेकिन बदकिस्मती ये है कि पार्लियामेंटेरियन अपना वो रोल नहीं प्ले कर रहे। विद ग्रेट रिस्पेक्ट टू एवरीबॉडी, मैं ये बात कहता हूँ, हाँ, अगर ये हो तो फिर मामलात को बेहतर किया जा सकता है। मसले मसाइल कब हल होते हैं? जब तमाम लोग मिल के बैठते हैं और मामलात को हल करने के लिए रास्ता ढूंढते हैं। हमारे यहाँ कोई रास्ता ढूंढने के लिए तैयार नहीं है। जो आज पॉलिटिकल पार्टीज अपोजिशन में है, आप यकीन करें कि जब पार्लियामेंट का इजलास होता है,
जिस हिसाब से चीखना चिल्लाना, एक दूसरे को बुरा भला भला कहना, हम दुनिया को क्या मैसेज देते हैं? क्या दुनिया में बाकी पार्लियामेंट के जो लोग हैं वो काम नहीं करते हैं? तो हमारी खाली आप देखें, अगर 336 का कौमी असम्बली के अंदर हाउस है और फी मेंबर को मंथली सैलरी कितनी मिलती है, वो 336 को उस सैलरी में हर महीने एडजस्टमेंट करें तो आप देखें कि कितनी अमाउंट उन लोगों को जाती है। इसी तरह सेनेट के लोगों को कितनी अमाउंट जाती है। मैं ये अमाउंट जाने का हक में हूँ, जानी चाहिए, उनका हक बनता है जो उनका। लेकिन इन तमाम चीज़ों को देखें, आप अखराजात को तो कम कर नहीं रहे, आपके अखराजात दिन ब दिन बढ़ते ही जा रहे हैं। वीआईपी कल्चर हमारे पाकिस्तान में तबाही और बर्बादी का सबसे मेन रीज़न है। एक आदमी निकलता है, 40 पुलिस वाले उसके साथ खड़े होते हैं। क्यों भाई? उसको इतना वीआईपी कल्चर को कौन ख़त्म करेगा? उसके लिए क्या पार्लियामेंटेरियन पार्लियामेंट के अंदर बैठकर इस वीआईपी कल्चर को ख़त्म करने के लिए कानून साजी नहीं कर सकते? एक एसएचओ थाने का जब वो निकलता है तो 6 पुलिस वाले उसकी हिफाजत पे होते हैं। तो वो एसएचओ मेरी जान की क्या हिफाजत करेगा जो खुद अपनी हिफाजत के लिए 6 पुलिस वालों को लेकर निकलता है? तो ये बहुत सारी चीज़ें, आपको बहुत सारी तब्दीलियाँ लाने की ज़रूरत है। और ठीक। तब्दीलियाँ कौन लाएगा? पार्लियामेंट के दोनों हाउसेस के अंदर कानून साजी करेंगे तब होगा, वरना नहीं होगा। हमारे मसाइल दिन ब दिन बढ़ते जाएंगे, कर्जे बढ़ते जाएंगे, लोगों के मसाइल बढ़ते जाएंगे, महंगाई बढ़ती जाएगी और कॉमन मैन जो इस वक्त जो अपनी ज़िंदगी बसर कर रहा है, कभी ये तो सोचें कि वो एक आम मजदूर जिसको बड़ी मुश्किल से 30,000 रुपये तनख्वाह मिलती है, अगर उसके 4 मेंबर हैं या 5 फैमिली मेंबर हैं, वो बिजली का बिल भी देगा, बच्चों की फीस भी देगा, वो कहाँ से पूरा करेगा? अब ये देखें कि इन लोगों की तादाद कितनी है। इनको देख के आप उस हिसाब से देखें तो तब जाके पाकिस्तान के जो कॉमन मैन है उसके मसले मसाइल का हल निकलेगा। ठीक है यासिर और साहब, जब आप वजह कह रहे हैं कि वो मसाइल तो वहाँ पर है ही नहीं, लेकिन आप खुद जिस पार्टी को रिप्रेजेंट कर रहे हैं वो इस वक्त हैं हुकूमत में, और फिर ये सारे सवाल तो आवाम के हैं। वो तो हल चाहते हैं कि पॉलिसीज़ आएँ, हल आए, कोई ऐसी कानून साजी हो जो इन मसाइल के हल को निकालने में मददगार साबित हो। लाल साहब, अवाम वटि ईंदसि, गॾिजी वेहण जी ॻाल्हि थिए पई, यासिन साहब जी ज़िक्र कयो। जी लाल साहब, गॾिजी वेहण जो ज़िक्र थिए पियो त सभिनी खे गॾिजी वेहणो पवंदो, ॻाल्हाइणो पवंदो, उन खां अॻु मां बि स्टेबिलिटी जी ॻाल्हि कई, पर ख़ुदि पीटीआई के ज़रिए सां ॾिसूं था जेका हिन वक़्तु अॻियां नज़र अचे पई ऑपोज़िशन जी जेके ॿियूं पार्टियूं आहिनि जेके प्रोटेस्ट कनि पियूं या जेके आवाज़ उथारनि पियूं, पर ख़ुदि पीटीआई जी पंहिंजी कैंप डिवाइडेड नज़र अचे पई। ख़ुदि पीटीआई खे वठी करे इहे अफ़वाहूं, इहे ख़बरूं तमामु घणियूं गरम आहिनि त बैकडोर कुझु ॿिया मामला था हलनि, फ्रंट ते मज़ाहमत आहे, बैकडोर मुफ़ाहमत आहे। इन जा सबब छा आहिनि ऐं इन क़िस्म जी सूरत हाल में पीटीआई कीअं पंहिंजो केस अॻियां बढ़ंदी? दाजिया ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो केस विड़ी आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे जेको पाकिस्तान जी आवाम वोट ॾिनो आहे उन में इमरान ख़ान खे विंडिकेट कयो आहे, इमरान ख़ान जे नज़रिए खे विंडिकेट कयो आहे, इमरान ख़ान जे नैरेटिव खे विंडिकेट कयो आहे। इमरान ख़ान कल्ह पंहिंजो मीडिया सां ॻाल्हाईंदे या टियों ॾींहुं तमामु वाज़ह तौर ते चई चुको आहे त हुन कॾहिं बि ॻाल्हि ॿोल करण खां इनकार नाहे कयो, पर हू कंहिं बि सूरत में को कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु नाहे। हुन ॿुधायो त जॾहिं बाजवा सां ॻाल्हि ॿोल थी सघे थी त सभिनी सां ॻाल्हि ॿोल थी सघे थी, पर अॼु उन वक़्तु तव्हांखे इहो सभिनी खे सोचण बि घुरिजे त ॻाल्हि ॿोल थींदी कंहिंसां, फैसल वाडा सां थींदी या मोहसिन नक़वी खां थींदी। ऐं बार बार चवां थो पियो, हीअ हुकूमत हिकिड़ी कठपुतली हुकूमत आहे, फॉर्म 47 जी हुकूमत आहे, हीअ बे इख्तियार हुकूमत आहे, हिननि जे हथ में न फाइनेंस आहे, न हिननि जे हथ में हिननि जी वज़ारत दाख़िला आहे। हिननि जो हिकिड़ो जेको इंतिहाई अहम जेको अॻुवाण आहे राणा सनावला, हुन टीवी ते अची ऑन रिकॉर्ड चयो आहे त इमरान ख़ान खे जेके सज़ाऊं थियूं आहिनि उहे ग़लति आहिनि ऐं तड़तकड़ में ॾिनियूं आहिनि ऐं इहा ग़लति ॾिनियूं वियूं आहिनि। जॾहिं हाणे असांजो बदतरीन दुश्मन जेको हिन वक़्तु हुकूमत में आहे, सियासी दुश्मन, उहो बि इहो ॻाल्हि क़बूल करे थो त इमरान ख़ान खे सज़ाऊं ग़लति ॾिनल आहिनि, उन जे बावजूदि इमरान ख़ान जेल में हुजे ऐं हिननि सां गुडी या ऑल इज़ राइट जो जेको आहे असीं पैगाम ॾियूं, इहो मुमकिन कान्हे। पूरे पाकिस्तान, तव्हांजो मीडिया, पूरो पाकिस्तान, इंटरनेशनल मीडिया खे ख़बर आहे त हीअ जेका मौजूदा हुकूमत आहे इहा माइनॉरिटी गवर्नमेंट आहे ऐं हिननि इलेक्शन नाहे खटी। असां हिकिड़ो मुतालबो कयो आहे त तव्हां हिनजी ऑडिट करायो, को 10 हल्का खोलियो, 15 हल्का खोलियो त माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी। नवाज़ शरीफ़ जो हल्को खोलियो त हुन खटियो आहे या हारायो आहे,
पर इहा हुकूमत उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे उहो रस्तो ॾियण लाइ तयारु नाहे त काया बि क़िस्म जी इन्वेस्टिगेशन थिए, कंहिं बि क़िस्म जो ॾिसो इहे उहे मामलात आहिनि, ख़ासि तौर ते इंतख़ाबात जो मामिलो, इलेक्शन जो या चूंडनि जो मामिलो अहिड़ो मामिलो आहे जेसिताईं इहो हल न थींदो तॾहिं बि पॉलिटिकल स्टेबिलिटी न ईंदी। हर दफ़े इहो सुवाल उथनि था, तव्हांखे यादि हूंदो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन धांधली जे इन सॼे सेटअप खे ख़तमु करण लाइ ई वोटिंग जो निज़ाम आंदो, मशीन आंदी हुई जंहिंजे तहत वोटिंग थियणी, जेको इन हुकूमत जी ख़तमु थियो, छाकाणि त जेका PDM जी हुकूमत हुई उन ख़तमु कयो हुयो। सो लिहाज़ा जेसि ताईं का इंसाफ़ भरी ॻाल्हि न थींदी, जेसि ताईं का लेवल प्लेइंग फील्ड न हूंदी, ई मूं तव्हांखे चयो पाकिस्तान तहरीक ठीक, इंसाफ़ लाल साहब वक्त बि घटि आहे, आख़िरी कॉमेंट वठंदसि। एजाज़ उमर साहब, लाल साहब खे ॿुधो अवां, मौक़िफ़ अवां ॿुधो, ऐं यासीन साहब खे बि छा चवंदो अवां आख़िर में? हवाले सां जेको तज़किरो थियो हो त सेनेट में मां सम्झां थो त भले PTI जेको आहे त पाण उनजी ज़िम्मेवार आहे, छो त हुननि इलेक्शन न कराइण ॾिनी सेनेट में ऐं मख़सूस सीटुनि ते आयल माण्हुनि खे हलफ़ खणण न ॾिनो, त उहा उनजी ज़िम्मेवार पाण आहे। ऐं इलेक्शन कमीशन जॾहिं शेड्यूल जारी कयो आहे त इन जो मतिलबु इहो आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, उहो को डिस्प्यूटेड अॻिते न थींदो। ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट में जेको आहे PTI चैलेंज कयो, पर उतां बि अञा ताईं फ़ैसिलो आयो कोन्हे, महफ़ूज़ कयल आहे। ऐं PTI पारां इहे ख़बरूं बि हलनि थियूं त हू सुभाणे वारी डिप्टी चेयरमैन ऐं चेयरमैन जे चूंड जी बाइकाट कंदा। त हिन वक़्तु जेको आहे त तव्हां जेकॾहिं ॾिसो त गवर्नमेंट ऐं हुनजे हिमायतुनि खे 59 सेनेटरनि जी हिमायत आहे, जॾहिं त PTI वारनि खे जेको आहे तक़रीबन ॿी सभी अपोज़िशन जूं पार्टियूं जेकॾहिं गॾिजनि, जेको के पंहिंजे मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि, अख्तर मैंगल जी पार्टी आहे, मौलाना जी पार्टी आहे, PTI आहे, ॿियूं जमातूं आहिनि, उहे सभु बि जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो पोइ बि 31 था थियनि, त हिकिड़ी थम्पिंग मेजॉरिटी गवर्नमेंट रूलिंग अलायंस खे हासिलु आहे। ऐं उन्हनि जा जेके बि उम्मीदवार आहिनि मां सम्झां थो त उहे कामयाबु थी वेंदा। ऐं इन में PTI उनजी ज़िम्मेवार ताईं पाण बि आहे। ऐं बाक़ी जेको तव्हां बेग साहब एग्रीकल्चर टैक्स जे हवाले सां ॻाल्हि पे कई, त तव्हां ॾिसो त एग्रीकल्चर सेक्टर ते बि इनडायरेक्ट टैक्सेशन केतिरी आहे। इंडिया में 50 किलो भाण जी यूरिया जी बोरी 268 रुपए में आहे, पाकिस्तान में उहा साॻी उनजी क़ीमत 3900 रुपया ऑफिशियली आहे, पर हींअर ब्लैक ते पोएं साल हिन साल जेको कणिक जे सीज़न में 5,500 रुपए में बि न पई मिले। त माना हिते हिकिड़ी त जेको ही बदमाशी करे जेको आहे त पंहिंजी जेको मिडलमैन कमाए थो वञे, त उन ते जेको चेक्स एंड बैलेंस न आहे ऐं हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन जो जेको आहे इंट्रस्ट ई कोन्हे त को हारी खे सस्तो मिले। 45 खां 55% पेस्टिसाइड ते तव्हांजी टैक्सेशन आहे। ऐं तव्हांजी जेको आहे त कीअं उनजो पैमानो कंदो, तव्हांजे 80% जेको लैंड होल्डिंग्स आहिनि उहे तव्हांजूं 8 एकड़ खां घटि वारनि माण्हुनि वटि आहिनि, 10 एकड़नि खां घटि वारनि वटि आहिनि। जेके तव्हांजा वॾो इलीट क्लास आहे, जेको $18 अरब तव्हांजा साल में खाए थो, सब्सिडी हासिल थो करे, त उन्हनि खे टारगेट कयो न। तव्हां चवण जे लाइ त एग्रीकल्चर सेक्टर जेको आहे त उहा एग्री कंट्रीब्यूशन टैक्स में घटि आहे, भई तव्हां उन्हनि जे जेको इनडायरेक्ट टैक्सेशन आहे उहो शेयर बि त घणायो न, त उहो केतिरो आहे। तो बहरहाल मक़सदु चवण जो त इहे सभु जेके बि शयूं आहिनि, जेके ॻाल्हियूं असां रिफॉर्म जूं हिकिड़ी चोलो पाराइण वारी ॻाल्हि था कयूं, असांखे जेन्युइन रिफॉर्म वारे पासे वञिणो पवंदो। जेकॾहिं हिन मुल्क जी हालत ठीकु करणी पवंदी, हिनखे डगर ते हलाइणो पवंदो। बाक़ी ही जेको बि आहे त बसि वक़्तु टपायो वारो पॉलिसी कॉस्मेटिक रिफॉर्म्स हेल्प न कंदा, जेन्युइन रिफॉर्म्स सां वधणो पवंदो। पॉइंट टेकन एजाज साहब, मुंहिंजी वॾी महिरबानी। मिर्ज़ा इख्तियार बेग साहब, लाल माली साहब, यासीन आज़ाद साहब, आपका भी बहुत शुक्रिया। नाज़रीन, प्रोग्राम में गुफ्तगू मां ॿुधी मौजूदा सूरत हाल ते ईद खां पोइ ज़ाहिर आहे ही जेके मल्टीपल क्राइसिस आहिनि इन्हनि जो हल न निकितो आहे ऐं ही मुसलसल हलंदड़ आहिनि ऐं उहे वधंदा पिया वञनि। त ईद खां पोइ जेको मंज़रनामो बीहंदो उन ते जेका गुफ्तगू मां ॿुधी उन हवाले सां पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी जल्द सां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।